ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड जो सरबराह टॉड ग्रीनबर्ग आईसीसी जे कानूननि ते तपी बाहि थी वियो आहे। टॉड ग्रीनबर्ग सिडनी टेस्ट जे पहिरें ॾींहं ते बेड लाइट सबबि रांदि रोकण ते आईसीसी जे कानूननि खे मुद्दे ख़ारिज करार ॾींदे चयो त सिडनी टेस्ट जे पहिरें ॾींहं ते वधीक रांदि थी पए सघी, पर ख़राब रोशनीअ जो जवाज़ ॾियण रांदि जल्द ख़तमु कई वई ऐं पहिरें ॾींहुं सिर्फ़ 45 ओवर खेॾिया विया। हिन ज़ोर ॾींदे चयो त असां तफ़रीह जी सनअत में आहियूं ऐं अहिड़ो को बि कारोबार नाहे जेको पंहिंजे मदाहनि जे साम्हूं बार बार मैदान छॾण जी इजाज़त ॾिए। हुन चयो त इहो वाज़ह करणु इंतहाई ज़रूरी आहे त रांदीगरनि जी हिफ़ाज़त सभ खां अहम आहे, पर असां वटि बुलंदोबला लाइट टावर ऐं जदीद टेक्नोलॉजी मौजूदु आहे जंहिं जी मदद सां रांदि दौरान रोशनीअ जी घटिताई जो को मुनासिब हल कढी सघिजे थो। हुन चयो त क्रिकेट में केतिरा ई अहिड़ा मसइला आहिनि जेके खेसि परेशान कनि था ऐं बेड लाइट रूल्स बि उन्हनि मां हिकु आहिनि। हुन ॿुधायो त ग्राउंड अंदरि भरियल स्टैंड्स ऐं टीवी ते लखे नाज़रीन जी मौजूदगी बावजूदि रांदि ख़तमु करणु तमामु परेशान कंदड़ ॻाल्हि हुई। असांखे क्रिकेट में वधीक बहितर रस्ता ॻोल्हणा पवंदा। हुन चयो त क्रिकेट में केतिरा ई अहिड़ा मसइला आहिनि जेके खेसि परेशान कनि था ऐं बेड लाइट रूल्स बि उन्हनि मां हिकु आहिनि। हुन चयो त क्रिकेट में केतिरा ई अहिड़ा मसइला आहिनि जेके खेसि परेशान कनि था ऐं बेड लाइट रूल्स बि उन्हनि मां हिकु आहिनि। हुन ॿुधायो त ग्राउंड अंदरि भरियल स्टैंड्स ऐं टीवी ते लखे नाज़रीन जी मौजूदगी बावजूदि रांदि ख़तमु करणु तमामु परेशान कंदड़ ॻाल्हि हुई। असांखे क्रिकेट में वधीक बहितर रस्ता ॻोल्हणा पवंदा। हुन चयो त हू ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड जे प्लेटफॉर्म खे इस्तेमालु कंदे आलमी सतह ते वधीक मस्बत ऐं तरक़ी पसंदि तब्दीलियूं आणण जी कोशिशि कंदो। हुन ज़ोर भरियो त बेड लाइट दौरान रांदीगरनि खे मैदान खां ॿाहिरि निकिरण खां बचाइण लाइ को हल ज़रूरु कढणो पवंदो। ग्रीनबर्ग चयो त फ़िलहाल इन मसइले जो को फौरी हल न आहे, पर जदीद लाइट टावर्स ऐं टेक्नोलॉजी जी मदद सां अहिड़ो तरीक़ो ज़रूरु मौजूदु हुजणु घुरिजे जेको मैच खे वधीक मौसर बणाए। हुन चयो त मुंहिंजी ॻाल्हि मां इहो सम्झी सघिजे थो त मूं वटि आलमी सतह ते हिकु ख़्वाहिश आहे त क्रिकेट जे इन मसइले खे बहितर बणायो वञे, छो त मौजूदा हालतूं काफ़ी नामुनासिब आहिनि। इंग्लैंड जे अॻूणे कप्तान माइकल वान पिणु एम्पायरनि ऐं एडमिनिस्ट्रेटरनि जी सोच में तब्दीली जी ज़रूरत ते ज़ोर ॾींदे चयो त T20 क्रिकेट में हर सूरत रांदि जारी रखण ते ध्यानु ॾिनो वेंदो आहे, पर टेस्ट क्रिकेट में रांदि खे रोकण जी हर मुमकिन कोशिश कई वञे थी जेको ग़ैर मंतिकी आहे। सिडनी टेस्ट जे पहिरें ॾींहुं बेड लाइट सबबि रांदि ख़तमु करण वारो वाक़ियो मीडिया ऐं मदाहनि में वॾे बहस जो मौज़ू बणियल आहे। केतिरा ई क्रिकेट शाइक़ीन पिणु इन ॻाल्हि ते हैरान आहिनि त मौजूदा टेक्नोलॉजी बावजूदि बि रांदि खे जल्द ख़तमु कयो पियो वञे। 25 एशिज़ टेस्ट जे पहिरें ॾींहं जो टियों सेशन हल्के मींहं खां पोइ बेड लाइट सबबि ज़ाया थी वियो, जंहिं दौरान तक़रीबन 50,000 शाइक़ीन सिडनी क्रिकेट ग्राउंड में मौजूदु हुआ ऐं लखे माण्हू टीवी स्क्रीनुनि ज़रिए मैच ॾिसी रहिया हुआ। आख़िरी सेशन मुक़ररा वक़्त खां 1 कलाक अॻु शाम 5 वॻे ख़तमु कयो वियो। आईसीसी रूल्स मूजिबि जेकॾहिं ऑन फील्ड एम्पायर रोशनीअ खे नामुनासिब सम्झनि त खेनि रांदि रोकण जो अख़्तियार हूंदो। आईसीसी रूल्स मूजिबि जेकॾहिं ऑन फील्ड एम्पायर रोशनीअ खे नामुनासिब सम्झनि त खेनि रांदि रोकण जो अख़्तियार हूंदो। क़ाइदे मूजिबि झुड़ाले मौसम या खिवण जे कड़कण खां पोइ घटि में घटि 30 मिंटनि ताईं रांदि शुरू नथी थी सघे। आईसीसी जो अहिड़ो क़ाइदो सिडनी में मदाहनि लाइ हैरान कंदड़ रहियो, जिते आसमान रोशन थियण लॻो हो पर मैच रुकियल रहियो। आईसीसी जे टेस्ट मैच रांदियुनि जे शर्तनि जे सेक्शन 2.8 मूजिबि एम्पायर खे मुकमल अख़्तियार आहे त रोशनी जी हालतुनि खे महफ़ूज़ या ग़ैर महफ़ूज़ करार ॾियनि ऐं ज़रूरत पवण ते मैच रेफरी सां सलाह मशवरो करे फ़ैसिला कनि। एम्पायर खे लाइट मीटर इस्तेमालु करण जी इजाज़त आहे जेके आईसीसी फ़राहम कंदो, जीअं रोशनी जे मयार जो जाइज़ो वरितो वञे। जेकॾहिं रोशनी रांदि लाइ मुनासिब न रहे त मेज़बान बोर्ड खे मसनूई रोशनी इस्तेमालु करण जो अख़्तियार ॾिनो वेंदो ऐं जेकॾहिं मसनूई रोशनी कमु न करे त कुदरती रोशनी ऐं मौसम जे क़ाइदनि मुताबिक़ अमल कयो वेंदो। डे नाइट टेस्ट मैच लाइ मेज़बान क्रिकेट बोर्ड तइ कंदो त फ्लड लाइट्स कॾहिं ऑन कया वञनि ऐं मैच रेफरी खे इतलाह ॾिनो वेंदो। मैच रोकण खां पोइ एम्पायर हालतुनि जी निगरानी जारी रखण जा ज़िम्मेवार हूंदा त जीअं रांदि ॿीहर महफ़ूज़ तरीक़े सां शुरू थी सघे।